सिंध हुकूमत पारां गैर कानूनी तौर तरसियल अफगानिन खे नेकाली ॾियण जो ऐलान कयो वियो आहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त ॾोहनि में मुलविस अफगान पनाहगीरनि खे कानून मूजिब सज़ा ॾिनी वेंदी। हुन चयो त ॾोहनि में मुलविस अफगानिन खे सज़ाबद मुल्क मोकिलियो वेंदो। सूबाई वज़ीर चयो त PTI जी सियासत कूड़ ते ॿधल आहे। इमरान जे ख़त ते मेंबर नाअहल ऐं ॿिए पार्टी जे सरबराह जे ख़त खे न मञियो वियो। नासिर शाह चयो त इमरान ख़ान खे छूट ऐं ॿियनि खे भित सां लॻायो वियो आहे। सूबाई वज़ीर चयो त हलीम आदिल शेख ख़िलाफ़ का बि इंतकामी कार्रवाई नाहे थी रही, संदसि सां का बि नाइंसाफ़ी न थींदी। हुन चयो त कुझु इलाइक़नि मां पाणी नेकाल नाहे थियो, उन ते माज़रत करियूं था। अॻु में केतिरनि ई हंधनि ते पाणी बीठल हुअण करे रोड बंदि थी वेंदा हुआ। हुन चयो त बरसातुनि बाबति अञा बि मौसमियाती खाते पारां अॻकथी कई वई आहे। खबर शामिल कंदासीं। सूबाई वज़ीर शर्जील नाम मेमन चयो आहे सिंध हुकूमत इंतकामी सियासत ते यकीन नथी रखे। हलीम आदिल शेख सरकारी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील नाम मेमन चयो त छा सरकारी ज़मीन ते फार्म हाउस ठाराइण जाइज़ आहे। हुन चयो त हलीम आदिल शेख खे एंटी करप्शन टीम कार्रवाई कंदे गिरफ़्तार कयो आहे। सूबाई वज़ीर चयो त आसिफ ज़रदारी जल्द ॾहे वापसि ईंदो। इमरान जूं निंडूं हराम थी वियूं आहिनि। हुन चयो त PTI खे सिंध में उम्मीदवार ई न पिया मिलनि। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे सिंध में बरसातुनि दौरान 47 ॿारनि समेत 93 ॼणा फ़ौत थिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि बरसातुनि खां पोइ पैदा थियल सूरतहाल बाबति आला सतही इजलास थियो। वॾे वज़ीर वीडियो लिंक ज़रिए इजलास में शिरकत कई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह आगाही ॾींदे चयो सिंध अंदरि जुलाई दौरान बरसातुनि जो सिलसिलो शुरू थियो। सूबे में चौमासी जे सीज़न में 48.3 मिलीमीटर बरसात थी आहे। वॾे वज़ीर मूजिब सिंध अंदरि जुलाई दौरान बरसातुनि जो सिलसिलो शुरू थियो। सूबे में चौमासी जो सीज़न में 48.3 मिलीमीटर बरसात थी। हुन चयो त बरसातनि दौरान कराची वाटर बोर्ड जी सेवरेज लाइन खे नुक़सान पहुतो। कराची जा अहम रोड MPM काज़वे ऐं कुरंगी क्रॉसिंग काज़वे मुतासिर थिया। मुराद अली शाह चयो सिंध में बरसातुनि सबबि 93 ॼणा फ़ौत ऐं 59 ज़ख़्मी थी पिया। हुन चयो त फ़ौत थियल 93 ॼणनि में 47 ॿारड़ा शामिल आहिनि, जेका तकलीफ़ ॾींदड़ ॻाल्हि आहे। ठारूशाह में बरसात खां पोइ गैस्ट्रो वबाई सूरत इख्तियार करे वई। खबरों जो सिलसिलो अॻिते वधाईंदासीं। ख़बर शामिल कंदासीं। ठारूशाह में बरसात खां पोइ गैस्ट्रो वबाई सूरत इख्तियार करे वई। 2 नीगर फ़ौत थी विया। पोरत साबिर चना ॿुधायो त गैस्ट्रो विगे सिंध संदसि 2 नीगर 5 वरें जो मोहम्मद अदील ऐं 4 वरें जो अकील चना फ़ौत थी विया। हुन ॿुधायो त सरकारी अस्पताल में गैस्ट्रो मर्ज़ बाबति सहूलतनि जी खोट सबबि संदसि हिकु न्याणी ॻणती जोगी हालत में निजी अस्पताल में दाख़िल कई वई। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त ठारूशाह में भर पासे में गैस्ट्रो वबा तेज़ी सां पखिड़जण लॻी आहे, पर सरकार पारां के बि जोगा उपाउ न पिया वरिता वञनि। हुन ॿुधायो त इलाइक़े मां बरसाती पाणी नेकाल न थियण सबबि बीमारियूं कर खंयो आहे, जंहिं सबबि इलाइक़े वासी सख़्त परेशानी जो शिकार बणिजी विया आहिनि। इलाइक़े वासियुनि सिहत खाते जे आला इख्तियारियुनि खां मुतालबो कयो त तेज़ी सां पखिड़जंदड़ गैस्ट्रो वबा ते ज़ाब्तो आणे हयातियूं बचायूं वञनि। खैरपुर में 24 कलाकनि दौरान वधीक 45 ॿारड़ा गैस्ट्रो में मुब्तला थी विया। 2 ॾींहनि अंदरि 100 खां वधीक ॿारड़ा अस्पताल दाख़िल कया विया। अस्पताल दाख़िल कयल ॿारनि में हसन, सादिया, मोमिन, खदीजा, कनीज़, अब्दुल जब्बार, मुदसिर, अब्दुल मनान, तस्कीन, अब्बास, अली शाह ऐं ॿिया शामिल आहिनि। अस्पतालनि में सहूलतनि जी खोट हुअण सबबि गैस्ट्रो में मुब्तला ॿारनि जा वारिस परेशानी में मुब्तला थी विया। ॿिए पासे खैरपुर वेझो घर जी छित किरण सबबि 7 वरें जो मासूम नीगर फ़ौत थी वियो। ॻोठ फोड़ी चांडिया में घर जी छित किरण सबबि मासूम नीगर शकील चांडियो फ़ौत थी वियो। नीगर जो लाश अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बैदि वारसनि हवाले कयो वियो। मासूम नीगर जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो।
दादू सिविल अस्पताल जे बाड़न वारे वार्ड जी बिजली बंद होने सबब बाड़ा गर्मी में बेहाल थी विया। वारसन पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अस्पताल में दाख़िल मरीजन जे वारसन ॿुधायो त अस्पताल में केतिराई कलाक बिजली बंद रहे थी जॾहिं त जनरेटर जी सहूलियत मौजूद नाहे। हुन ॿुधायो त बिजली बंद होने करे अस्पताल में दाख़िल ॿारनि खे गर्मी समेत मुख़्तलिफ़ ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। डोकरी विचो अदालती हुकुम ते मक़तूल गोठाणे जी पुलिस क़बर कुशाई कराई। ॻोठ गुलाम हुसैन बुट में 2 महीना अॻु क़तल थियल रांझन बुट जे क़बर कुशाई लाइ जोड़ियल मेडिकल टीम वाक़े वारे हंध पहुती। जुडिशियल मैजिस्ट्रेट डोकरी 1 अली हसन नूनारी जी निगरानी में मक़तूल जी क़बर कुशाई कई वई। पुलिस जो चवणु आहे त मक़तूल जी क़बर कुशाई बैदि वरतल जुज़ा ज़रूरी कार्रवाई लाइ लेबॉरेटरी उमाणिया वेंदा। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मुसलसल किथे तेज़ त किथे हल्की बरसात जो सिलसिलो जारी आहे। लाॻीतो बरसात पवण सबबि मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी जमा थी वियो। अवाम सख़्त परेशानी में मुब्तला थी वियो आहे। रेती, शहदादकोट, सिकंदराबाद, शिकारपुर समेत केतिरनि ई शहरनि में मींहनि जो वसकारो जारी आहे। रेती में चौमासी जी बरसातुनि सबबि तबाही मचाए छॾी आहे। गुज़िरियल 4 ॾींहनि खां हलंदड़ बरसात इंतज़ामिया जी पत वाइकी करे छॾी। रेती शहर में बरसाती पाणी नेकाल न थियण ख़िलाफ़ शहरियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शहदादकोट में चौमासी जी बरसातुनि जिले झलमक्सी जा सवे ॻोठ ॿोड़े छॾिया। बरसाती पाणी बलोचिस्तान असेंबली जे MP मीर तारिक खान मक्सी जे सैफ आबाद रिहाइशगाह में दाख़िल थी वियो। सिकंदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बरसात बैदि लोठी डैम मां पाणी ओवर थी वियो। डैम जो पाणी ओवर थियण सबबि सवे एकड़ ज़मीन पाणी हेठि अची वई। ॿी ख़बर शामिल कंदासीं। गुडू बैराज वटि पाणी जे वहिकरनि में तेज़ी सां वाध वारो सिलसिलो जारी आहे। बैराज वटि नंढी ॿोॾि बरक़रार आहे। कंट्रोल रूम मूजिबि गुडू बैराज वटि पाणी जे मथां वहिकरो 3,13,528 ऐं हेठां वहिकरो 2,91,812 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। कंट्रोल रूम मूजिबि गुज़िरियल 24 कलाक दौरान गुडू बैराज वटि 29,440 क्यूसिक पाणी जी वहिकरनि में वाध थी आहे। ॿिए पासे खैरपुर वेझो सिंधु दरिया में 4 सबब कचे जे केतिरनि ई ॻोठनि जो ज़मीनी राब्तो कटिजी वियो। सिंधु दरिया में 4 सबब फसल पाणी हेठि अची वियो। बचा बंदनि ते पाणी दबाव में वधी वियो आहे। सिंधु दरिया में 4 बैदि मुख़्तलिफ़ ॻोठ राखा लांडियूं, केठी पीर, पागारो, फैज़ मोहम्मद बुंडू समेत केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया। ख़बरुनि जो सिलसिलो अॻिते वधाईंदासीं। हिते ख़बर शामिल कंदासीं। नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो अॻिते वधाईंदासीं ऐं हिते ख़बर शामिल कंदासीं। जमाल शाह ऐं बरपासे में बरसाती पाणी बीहण सबबि घरनि जूं भितियूं किरी पयूं ऐं फसल पाणी हेठि अची विया। मुतासिर ॻोठाणनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठ गुलूजी खोई जे रहवासियुनि अलावा वसायो चांडियो ऐं ॿियनि ॿुधायो त ॻोठ ऐं बरपासे में बरसाती पाणी सबबि हू ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। नाज़रीन, फ़कीराबाद में तेज़ बरसात खां पोइ ॻोठाणनि जा घर ऐं भितियूं ढही पट थी वियूं। मुतासिरनि पारां एहतजाज करे सहायता करण जो मुतालबो कयो वियो। ॻोठ दीन मोहम्मद खोखर जे रहवासियुनि ॿुधायो त बरसात खां पोइ ॻोठाणनि रहमतुल्लाह अली ॾिनो, दीन मोहम्मद, जमालुद्दीन, अयूब ऐं ॿियनि जा घर ढही पट थी विया आहिनि। मुतासिर ॻोठाणे ॿुधायो त हू तमामु ग़रीब माण्हू आहिनि जॾहिं त बरसात खां पोइ संदनि तमामु घणो नुक़सानु थियो आहे। ॿिए पासे अकरी चौदगी में तेज़ बरसातुनि खां पोइ केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया। मुतासिर ॻोठाणनि पारां एहतजाज करे सहायता जो मुतालबो कयो वियो। बरसात सबबि शहर बिरादरी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ॻोठ फ़कीर ग़ुलाम हुसैन, ॻोठ खान मोहम्मद, ॻोठ मोहम्मद खान समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि जा रहवासी दरबदर थी विया। मुतासिर ॻोठाणनि ॿुधायो त बरसात खां पोइ संदनि चौपायो माल बि बीमार थी पियो आहे जॾहिं त मच्छर वधी वञण सबबि केतिरियूं ई बीमारियूं पिर कर खंयो आहे। कोडे जी भरिसां बरसात जो पाणी छोड़ करण सबबि सिम नालो उथरी पियो, जंहिं सबबि केतिरा ई घर पाणी हेठि अची विया। ॻोठ दड़ी लंजवाणी जे रहवासियुनि ॿुधायो त सिम नालो उथरण सबबि पाणी संदनि घरनि में दाख़िल थी वियो, जंहिं सबबि हू सख़्त ॾुखियाईनि जो शिकार थी विया आहिनि। माशूक अली ॿियनि ॿुधायो त हुननि अहिड़े वाक़े बाबति स्कार्प खाते जे इंजीनियर खे केतिरा ई भेरा शिकायतूं ॾिनियूं पर को बि तहरुक न वरितो वियो।
कठे में मुसलसल बरसात सबबि मुतासिरनि पारां हैदराबाद नेशनल हाईवे ते धरणो हणियो वियो आहे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त मुसलसल मींहुं पवण सबबि बेरोज़गार थी विया आहियूं। घरनि में फाका कशी वारी सूरत हाल आहे। हुननि चयो त जबल जे इलाइक़नि मां पत्थर टोड़े कोटाई करण वारे कम बंदि थियण सबबि बेरोज़गार थी विया आहियूं। मुज़ाहिरीन चयो त बरसात जो पाणी घरनि में दाख़िल थियण सबबि खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि।